अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नाज़रीन, सिंध हुकूमत पारां माफ़ कयल स्कूली फीस हैदराबाद बोर्ड पारां ॿीहर वसूल करण वारे शागिर्द दुश्मन फैसले के खिलाफ बॉयज़ हाई स्कूल मीठू पठोर जे समेत शागिर्दनि स्कूल का प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। सिंध ऑनलाइन टीवी जे ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मौजूद शागिर्दनि जो चवणु हो त शागिर्द दुश्मन हर दस्तूर नामंजूर ग़रीबियूं माफ़ करियो, असां सां इंसाफ़ करियो ऐं हैदराबाद बोर्ड जो फ़ैसिलो नामंजूर आहे। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ शागिर्दनि ॻाल्हाईंदे चयो त असांजा वालिद पोरियो ऐं मज़दूरी कनि था, उन करे ई वसीला न हुअण करे असांखे सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो वियो आहे त जीअं असांखे मुफ़्त में तालीम मिली सघे। पर हाणे हैदराबाद बोर्ड पारां सिंध हुकूमत जे फ़ैसिले जो तड़ 2200 रुपया इम्तिहानी फीस वसूल करण वारे फ़ैसिले सबबि असां सख़्त परेशान आहियूं। शागिर्दनि चयो त असांजी पोरियत ऐं मज़दूर वालिदुनि वटि एतिरी सघई न आहे त उहे एतिरी ग़रीब फीस भरे सघनि। इन करे असां सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त फौरी तौर ते हैदराबाद बोर्ड खे फीस वसूल करण वारो फ़ैसिलो वापसि वठण जो हुकुम ॾिनो वञे। हज़ारे शागिर्दनि मां परेशानी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में रोडनि रस्तनि ते धरना हणी रोड ब्लॉक कया वेंदा। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।